ISPR आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खिलाफ सोशल मीडिया ते हलंदड़ किरियल मुहिम जी मज़म्मत कई है। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आर्मी चीफ ऐं संदसि कुटुंब जे असासनि बाबति सोशल मीडिया ते गुमराह कंदड़ अंग अखर जारी किया विया। उहे अंग अखर अंदाज़नि जी बुनियाद ते वधाए पेश कया विया। ISPR मूजिबि हिकु ख़ासि ग्रुप बददियानती सां आर्मी चीफ जे पुट जे सावरनि जे असासनि खे जनरल कमर जावेद बाजवा सां मनसूब कयो आहे। ग़लति तासुर ॾिनो वियो त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे 6 सालनि में संदसि पुट जे सावरनि उहे असासा ठाहिया आहिनि। ISPR जो चवणु हो त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं संदसि कुटुंब जे असासनि बाबति जारी थियल अंग अखर हक़ीक़त जे उबतड़ कूड़ ऐं बदनियती ते ॿधल आहिनि। ISPR मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा संदसि घरवारीअ ऐं कुटुंब जो हर असासो FBR में डिक्लेयर आहे। ISPR जो चवणु हो त आर्मी चीफ ऐं संदसि कुटुंब बाक़ाइदगीअ सां टैक्स रिटर्न फाइल करे थो। हर शहरी वांगुरु आर्मी चीफ ऐं संदसि कुटुंब बि टैक्स बाबति इख़्तियारनि आॾो जवाबदार आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार मुलाक़ात कई आहे। इसाक डार अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी रिहाइशगाह पहुची साणुसि मुलाक़ात कई। वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां ख़ैरियत मालूम कई। मुलाक़ात में मुल्की मुआशी ऐं सियासी सूरत-हाल ते बि ख़्यालनि जी ॾेवट कई वई। मुलाक़ात दौरान मुल्क जी मुआशी ऐं ॿोॾ वारी सूरत-हाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात दौरान नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी तबियत बि मालूम कई। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान हाणे गैर लाॻापियल बणिजी चुको आहे। महांगाई मुआशी तबाही इमरान ख़ान पारां विरसे में मिली। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त हुकूमत इमरान ख़ान जी तबाही खे ठीकु करे रही आहे। हुन चयो त हुकूमत जो सॼो ध्यानु अवामी मसइलनि जे हल ते आहे। संदसि चवणु हो त असां पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली वारी एजेंडा ते कमु कयूं पिया। आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध जे 6 शहरनि में मुख़्तलिफ़ शहरनि में FIRूं दाख़िल कयूं वयूं, जॾहिं त FIA साइबर क्राइम विंग बि केस दाख़िल कयो वियो। PTI जे गिरफ़्तार अॻुवाण आज़म ख़ान सवाती ख़िलाफ़ कराची में 4 ऐं जैकबाबाद में 1 केस दाख़िल कयो वियो आहे। दादू नुशेरो फिरोज़ वार ऐं नसीराबाद में बि PTI अॻुवाणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। FIA तकरारी ट्वीट करण ते आज़म सवाती खे हिकु भेरो ॿीहर चक शहज़ाद फार्म हाउस मां हिरासत में वरितो वियो। ॿिए पासे इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। PTI अॻुवाण सेनेटर आज़म सवाती खे तकरारी ट्वीट वारे मामले ते हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। आज़म सवाती खे इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्वीट करण ते FIA साइबर क्राइम गिरफ़्तार कयो। FIA आज़म सवाती खे चक शहज़ाद मां संदसि फार्म हाउस मां गिरफ़्तार कयो। PTI सेनेटर पाक फ़ौजी आला ऑफिसरनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ग़लति ॿोली इस्तेमालु कई हुई। गिरफ़्तारी बाद आज़म सवाती ते साइबर क्राइम विंग में केस बि दाख़िल कयो वियो आहे। केस FIA जे टेक्निकल असिस्टेंट अनीसुर रहमान जी फ़रियाद ते दाख़िल थियो। आज़म सवाती ख़िलाफ़ केस पीका एक्ट तहत दाख़िल कयो वियो। FIA मूजिबि आज़म सवाती खे कलम 500, 501 ऐं 109 तहत गिरफ़्तार कयो आहे। पेमरा सोशल मीडिया ते तकरारी बयान ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार PTI अॻुवाण आज़म सवाती जी तक़रीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस नशर करण ते पाबंदी लॻाए छॾी। पेमरा पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त आज़म सवाती 26 नवंबर ते रावलपिंडी में थियल जलसे में इदारनि ते बिना सबूत इल्ज़ाम लॻाया। पधिराई में चयो वियो आहे त सेनेटर आज़म सवाती जी तक़रीर, प्रेस कॉन्फ्रेंस या प्रोग्राम नशर करण ते पाबंदी लॻाई वई आहे। पेमरा जी पधिराई मूजिबि हुकुम जी भञकड़ी कंदड़ TV चैनल्स जो लाइसेंस बिना शुकाज़ नोटिस मुअतल कयो वेंदो। FIA PTI अॻुवाण आज़म सवाती खे गुज़िरियल राति गिरफ़्तार कयो हो। PTI चेयरमैन इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ तकरारी बयान हैरान कुन आहे। कंटेंट तेज़ी सां फ़ाशिस्ट रियासत तरफ़ वधी रही आहे। सेनेटर आज़म सवाती जी ॿीहर गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे इमरान ख़ान सोशल मीडिया ते जारी कयल बयान में चयो आहे त हू आज़म सवाती जी गिरफ़्तारी ते हैरान आहे। इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ तकरारी बयान ॾियण ते ॿीहर गिरफ़्तार थियल सेनेटर आज़म सवाती जे हवाले सां जारी कयल बयान में चयो त FIA सेनेटर आज़म ख़ान सवाती खे अॼु वरी गिरफ़्तार करे वरितो आहे। हुन चयो त आज़म सवाती ख़िलाफ़ साइबर क्राइम तहत केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। इमरान ख़ान चयो त सेनेटर आज़म सवाती खे हिरासत में तशद्दुद ऐं ब्लैकमेल करण जी वीडियो उन जी घरवारी खे मोकिलण वारी तकलीफ़ खे कोई कीअं नथो सम्झी सघे। नाइंसाफ़ी ते कावड़ ऐं मायूसी आज़म सवाती जो जाइज़ आहे।
आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा फौजी फाउंडेशन जो दौरो कयो। ISPR जारी कयल बयान में चयो आहे त आर्मी चीफ फौजी फाउंडेशन जो दौरो करे सिहत बाबति मुख़्तलिफ़ मनसूबनि जो इफ़्तिताह कयो। पाक फ़ौज जे तर्जुमान वधीक ॼाणायो आहे त आर्मी चीफ फौजी फाउंडेशन जे सिहत जो रिथा जो बि मुशाहिदो कयो। उन मौक़े ते आर्मी चीफ खे मसनूई उज़वा लॻाइण जे जदीद सहूलियतुनि बाबति बि पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां नून लीग अॻवान मिफ्ता इस्माइल समेत पीपल्स पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां लीगी अॻवान मिफ्ता इस्माइल मुलाक़ात करे नियाणी जी शादी जो दावतनामो ॾिनो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि बि मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान बिलावल भुट्टो खे योम तासीस जे जलसे जे इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सोशल मीडिया ते मकानी खाते में वायरल थियल नौकरियुनि जे इश्तिहार खे जाली करार ॾेई छॾियो। मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जारी कयल बयान में चयो आहे त सोशल मीडिया ते वायरल थियल मकानी खाते में भर्तियुनि बाबति इश्तिहार में कंहिं बि क़िस्म जी सदाकत नाहे। संदसि चवणो हो त मकानी इदारनि वारे खाते में कंहिं बि ख़ाली सीटुनि ते इश्तिहार जारी नाहे कयो। सूबाई वज़ीर चयो त इश्तिहार जो खाते सां को बि तालुक़ नाहे। का बि दरख़्वास्त जमो न कराई वञे। मिरिया सिटी में M6 मोटरवे मेगा करप्शन केस जे 3 जवाबदारनि खे रिमांड ते FIA शहीद बेनज़ीराबाद हवाले कयो वियो। M6 मोटरवे हैदराबाद खां सखर ताईं मेगा करप्शन केस जे 3 जवाबदारनि खे जुडिशियल मजिस्ट्रेट मिरिया सिटी जी अदालत में पेश कयो वियो। सिंध बैंक नौशर फिरोज़ जे गिरफ़्तार 3 मुलाज़मनि खे अदालत 10 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि में सिंध बैंक जो मैनेजर मुख्तियार चांडियो, आता मोहम्मद चुटो ऐं ज़ीशान लाड़क शामिल आहिनि। यादि रहे त गिरफ़्तार जवाबदारनि ते NHA जे GM जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो आहे त इमरान ख़ान असेंबली टोड़ण जो चवंदो त हू 1 मिंट बि देरि न थींदी। पंहिंजे वीडियो बयान में परवेज़ इलाही चयो त पंजाब हुकूमत इमरान ख़ान जी अमानत आहे। इमरान ख़ान असेंबली टोड़ण जो चवंदो त 1 मिंट बि देरि न कंदो। संदसि चवणो हो त इस्तीफ़ाऊं ॾिनियूंसीं त शहबाज़ शरीफ़ जी 27 किलोमीटरनि जी हुकूमत 27 कलाक बि न हली सघंदी। परवेज़ इलाही चयो त अलाह पाक इमरान ख़ान खे नई ज़िंदगी ॾिनी आहे। रावलपिंडी जलसे में इमरान ख़ान जी सियासी हिकमत अमली फ़ैसिलाती राउंड में दाख़िल थी वई आहे। सूबाई असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं ईंदी PDM जो जाली इस्ताद बि छिड़ थी वेंदो। संदसि चवणो हो त नून लीग वारा कूड़ ॻाल्हाइण खां नथा मुड़नि। तव्हां सां चूंडुनि में अहिड़ो हशर थींदो जो तव्हांजा नस्ल बि यादि रखंदा। परवेज़ इलाही चयो त हिन मुल्क में दीन जी हुकुमरानी हूंदी। अहिड़ा कम थींदा जंहिंसां ग़रीब ऐं उनजे ॿारनि खे फ़ाइदो थींदो। उन जी शुरूआति पंजाब मां थी चुकी आहे। रोज़ हिकु नई शइ नज़र ईंदी जंहिंजो फ़ाइदो ग़रीब खे थींदो। कराची में एक शख्स जो गलो कपियल लाश हथायो आहे। सुपर हाईवे हाजी ज़करिया ॻोठ वटां एक ॼणे जो गलो कपियल लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी जिना अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हथायल लाश हिन वक़्त ताईं जिना अस्पताल में पियल आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। मिठियाणी में अफ़गानी पठान खे कार्ड जारी थियण जो इंकिशाफ थियो आहे। नादरा इंतज़ामिया अफ़गानी पठान फैज़ मोहम्मद खे मिठियाणी वासी ॼाणाए सुञाणप कार्ड जारी करे छॾियो। नादरा इंतज़ामिया जारी कयल कार्ड में फैज़ मोहम्मद पठान खे मिठियाणी जो मस्तोई मोहल्ले जो पाड़ ॼाणायो वियो आहे।